अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए ईमान वारो, जेकॾहिं अल्लाह जी नाफरमानी खां डिॼंदा रहंदो त तव्हां लाइ तव्हां जी दिलनि में हक़ ऐं बातिल जे फ़र्क़ करण जी इम्तियाज़ी सलाहत पैदा कंदो, अव्हां जा गुनाह ऐं बुराइयूं अव्हां खां दूर कंदो, तव्हां खे बख़्शींदो ऐं अल्लाह तमाम वॾे फज़ल वारो आहे। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो वाक़ियो यादि कर जॾहिं काफ़िर तो लाइ रिथ रथी रहिया हुआ, तोखे कैद कनि या क़त्ल कनि, या तोखे कढी छॾी जला वतन कनि। हू तुंहिंजूं तदबीरूं करे रहिया हुआ, अल्लाह बि पंहिंजी रिथ रथी रहियो हो ऐं अल्लाह सभिनी खां बहितरीन रिथ रथींदड़ आहे। ऐं जॾहिं असां जो आयतूं खेनि पढ़ी ॿुधायूं वञनि थियूं त चवनि था त बेशक ॿुधोसूं, जेकॾहिं असीं चाहियूं त अहिड़ियूं आयतूं असीं बि चई ठाहे सघूं था। इहे रुगो अॻिन माण्हुनि जा आस्तान ऐं किस्सा आहिनि। ऐं काफ़िरनि खे हीअ ॻाल्हि बि यादि ॾियारियो जॾहिं हुननि चयो हो त ए अल्लाह, जेकॾहिं हीअ दीन किताब ऐं साहिब किताब यानी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुंहिंजी तरफ़ां हक़ आहे त भले असां ते आसमान मां पहाड़ वसाए या असां ते को ॿियो ॾुखोईंदड़ अज़ाब आण। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह अहिड़ो न आहे उन्हनि ते अज़ाब आणे ऐं तू उन्हनि में मौजूद हुजी, ऐं न कि अल्लाह उन्हनि खे अज़ाब कंदो उन हालत में जो हू इस्तग़फ़ार यानी बख़्शिश तलब कंदड़ हुजनि। ऐं हाणे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुंहिंजी हिजरत खां पोइ उन्हनि लाइ ॿियो कहिड़ो उज़्र आहे जो अल्लाह उन्हनि ते इताब न करे, छाकाणि त हू तहज़ीम वारी मस्जिद कबे खां माण्हुनि खे रोकीनि था, हालांकि हू उन्हीअ जा मुतवली न आहिनि। उन्हीअ जा मुतवली त मुत्तकी माण्हुनि खां सवाइ ॿिया कोन आहिनि, पर उन्हनि मां घणा माण्हू इहा ॻाल्हि नथा ॼाणीनि। ऐं बैतुल्लाह में सनन निमाज़ सीटियुनि हणण ऐं ताड़ियुनि वॼाइण खां ॿियो कुझु न आहे। न पाण निमाज़ पढ़नि था ऐं न ॿियनि खे पढ़ण ॾीनि था। तंहिं करे क़यामत जे ॾींहुं खेनि चयो वेंदो त हाणे मज़ो चखो उन अज़ाब जो, उन्हीअ कुफ्र जे बदिले जेको तव्हां कंदा हुआ। बेशक जिन कुफ्र कयो आहे ते पंहिंजा माल हुन लाइ ख़र्च कनि था त माण्हुनि खे अल्लाह जी वाट खां रोकी, ऐं अहिड़ी तरह हू बि ख़र्च कंदा ई रहंदा। खेनि यादि रखणु घुर्जे त इहो संदन लाइ अरमान ऐं हसरत जो बाइस थींदो। बिलाखिर इहे ई मग़लूब कया वेंदा ऐं जिन कुफ्र कयो आहे उहे जहन्नम ॾांहुं गॾु कया वेंदा, यानी मेड़े सेड़े मोकिलिया वेंदा। त जीअं अल्लाह पलीत खे पाक खां धार करे, काफ़िरनि खे मोमिननि खां छंडे छाणे धार करे, ऐं पलीत खे पलीत मथां गॾु या जमा करे पोइ उन्हीअ ढेर खे जहन्नम में विझे, पोइ जिन जो अहिड़ो हशर थियो उहे ई खसारे वारा आहिनि।